अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़ी रिसर्च एकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। दोस्तो असां जेका तहक़ीक़ कयूं था पंहिंजी एरिया में असां अक्सर बेशितर लिटरेचर रिव्यू कंदा रहंदा आहियूं ऐं लिटरेचर रिव्यू जे लाइ असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टूल्स असां इस्तेमालु कंदा आहियूं। को किथे हूंदा को किथे हूंदा त इहे काफ़ी टूल्स खे जेका इस्तेमालु करे असां पंहिंजे लिटरेचर रिव्यू खे कंदा आहियूं ऐं जॾहिं असांखे रिपोर्ट करणो हूंदो आहे लिटरेचर रिव्यू त असां कहिड़ा कहिड़ा लिटरेचर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां रिव्यू कयूंसीं पंहिंजे सुपरवाइज़र खे त उहो बि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त शयूं मुख़्तलिफ़ हंधनि ते हूंदियूं आहिनि। तो अॼु इन जेको अहम मसइलो आहे इन मसइले खे हल करण जे लाइ मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो टूल आंदो आहे जंहिं टूल में रही करे असां हिकिड़े हंधि हिकिड़े प्लेटफॉर्म ते रही करे असां पंहिंजो जेको लिटरेचर रिव्यू आहे उनखे असां सर्च करे सघूं था पंहिंजे टॉपिक जे हवाले खां जेको बि तव्हांजो कमु आहे ऐं उन खां सर्चिंग खां पोइ जेको कुझु तव्हां पढ़ो था उनखे तव्हां हिकिड़े जेका एक्सेल फाइल में तव्हां पंहिंजे सुपरवाइज़र खे बि तव्हां ॾेखारे सघो था त तव्हां कहिड़ा कहिड़ा पेपर रिव्यू कया आहिनि ऐं तव्हांजी सुपरवाइज़र खे आसीं सम्झ में अची वेंदी त तव्हां कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे। इन हवाले खां हीउ टूल आहे अॼु जेको आहे harzing.com जो आहे जिते असांजी प्रोफेसर आहे एनी विल हार्जिंग जंहिं इहो टूल जेको असां लाइ डेवलप कयो आहे ही असांजी टूल जेका आहे जंहिं इहो टूल खे डेवलप कयो ऐं हिन टूल जेको नालो आहे उहो आहे पब्लिश आर पैरिश। सो ही ॾाढो इम्पोर्टेंट टूल आहे। अॼु हिन वीडियो में सम्झंदा त हिन टूल खे कीअं इस्तेमालु कजे ऐं इहो टूल अव्हां जे लाइ लिटरेचर रिव्यू में कीअं फ़ाइदेमंद आहे। वीडियो शुरू करण खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। इन हवाले खां ही जेका प्रोफेसर एनी विल हार्जिंग आहे ही हुनजी वेबसाइट आहे जिते वञी करे तव्हां ही जेको टूल आहे पब्लिश या पर्श मुफ़्त में तव्हां इहो जेको आहे डाउनलोड करे सघो था। जेके तव्हां चाहियो था डाउनलोड करणु उनजे लाइ ही हिते आहे त पब्लिश आहे ही जेको असांजो ॿ लिंक आहिनि जंहिंमें तव्हां जेकी डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हांजो मैकिस्टो या जीअं ल्यूनिक्स आहे त उन या वर्ड विंडोज़ आहे जीअं तव्हां ॾिसो था ही माइक्रोसॉफ्ट विंडोज़ लाइ ही लिंक आहे यानी तव्हां कहिड़ो बि जेको प्लेटफॉर्म इस्तेमालु कयो था हर प्लेटफॉर्म लाइ हिननि वटि जेको आहे धार टूल आहे हिन पब्लिश आर पैरिश सॉफ्टवेयर खे डाउनलोड करण जे लाइ। इन खां अलावा जेके तव्हांखे को क्यूरीज़ आहिनि त हिन जा कुझु फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन बि तव्हां हिते ॾिसो था उहे बि आहिनि। इन में वञी करे तव्हां इनखे बि सम्झी सघो था या तव्हां सम्झो था जो ट्यूटोरियल कोन्हे भई ट्यूटोरियल हवाले खां बि हिन जो आहे या हिन जो पूरो मैन्युअल आहे उहो मैन्युअल बि हिते दस्तियाब आहे ऐं मुकमल तौर ते हिन वेबसाइट में इन सॉफ्टवेयर खे इस्तेमालु करण जे लाइ जेके बि ज़रूरी शयूं आहिनि उहे सभु हिते आहिनि। इन खां अलावा ही नंढिड़ो तारुफ़ आहे पब्लिश या पैरिश सॉफ्टवेयर जो ऐं उन खां पोइ इनखे असां कीअं साइट कयूं जॾहिं बि त बहितरु हूंदो आहे अख़लाक़ी तौर ते बि त जंहिं जेको सॉफ्ट इस्तेमालु कयूं था त असां उनखे साइट कयूं त वधीक बहितरु आहे। उनखे साइट करण जो तरीक़ो बि तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त ही इन जो साइट करण जो तरीक़ो आहे। हिन तरीक़े सां इनखे तव्हां साइट करे सघो था ऐं उन खां पोइ अञा असां हेठि हलूं था त ही आहे डाउनलोड करण जो तरीक़ो त तव्हांखे हिनखे डाउनलोड कयो था ऐं जॾहिं तव्हां डाउनलोड कंदो त ही पहिरियों पेज जेको आहे तव्हांखे अची वेंदो। ठीकु आहे। ही मुकमल तफ़सीलात हिन में आहिनि वीडियोस में ऐं उन खां पोइ ही आहे त मेजर जेके माइलस्टोन हुया हिन में जे पूरी जर्नी में सफ़र में जेको 1999 खां सफ़र शुरू थिए थो 2021 ताईं हिन में जेकी बि तब्दीलियूं आयूं आहिनि उहे सभु तव्हां हिते तब्दीलियूं हिते ॾिसी रहिया आहियो ऐं उन खां पोइ अञा रिलेटेड टॉपिक्स आहिनि उहे बि तव्हां वञी सघो था। ठीकु आहे। त ही कुझु जेके तव्हां जेके सपोर्ट करणु चाहियो था पब्लिश एंड पैरिश छो जो हीअ फ्री टूल आहे जेके तव्हां जेके सपोर्ट करे था माली सहायता तव्हां करणु चाहियो था त मुंहिंजे लाइ बि ही तरीक़ेकार आहिनि। बहरहाल हाणे ही मुकमल तारुफ़ हुयो हिन वेबसाइट जो असां हलूं था पंहिंजे टूल जे तरफ़। दोस्तो हाणे असां पंहिंजे टूल ते अची वियासीं। ही टूल आहे जंहिंखे असां चऊं था पब्लिश आर पैरिश जेको विंडोज़ लाइ आहे। ठीकु आहे। ही हिन जो पूरो हिकिड़ो आउटलुक असांखे मिले थो जंहिंमें सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं त ही असांजी आहे तव्हां सर्च करणु घुरो था त उहो सर्च कयो। उन खां पोइ ही आहे असांजा मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि जॾहिं बि रिसर्च असां कयूं था त असांखे हिन प्लेटफॉर्म सां वास्तो पवंदो आहे त जंहिंमें क्रॉस रेफरेंस आहे गूगल स्कॉलर आहे या तव्हांजो माइक्रोसॉफ्ट एकेडमिक्स आहे स्कूपस में जेके तव्हां ॻोल्हणु चाहियो था या वेब ऑफ साइंसिस में तव्हां ॻोल्हणु चाहियो था ही सभु सहूलियतूं तव्हांखे आहिनि। हाणे इन में तव्हां ॾिसो त हर हिक में हिकिड़ो स्टैटिक आहे। इन स्टैटिक जो मक़सदु छा ही इन जी डिस्क्रिप्शन आहे त तव्हां स्टैटिक नंबर 1 स्टैटिक जो मक़सदु इहो ई आहे त ही जेको आहे त फ्री सोर्स आहे यानी ही जेके बि असांजा आहिनि इहे सभु फ्री सोर्स आहिनि।
यानी कि तव्हां इन में को सर्च आउट करणु चाहियो जेको बि पेपर तव्हां इन में सर्च कंदव त उहो पेपर मुफ़्त में तव्हांखे मिली वेंदो। अक्सर जॾहिं असां गूगल ते या गूगल स्कॉलर में यानी असां होॾो वेंदा आहियूं असांखे ख़बर न पवंदी आहे त इहा जेको पेपर डाउनलोड कयूं था ओपन कयूं था छा फ्रीली असां इहो डाउनलोड करे सघूं था या न। त हिते इहो बि तव्हांजो मसइलो हल थी थो वञे त तव्हांखे इहा ख़बर पइजी वेंदी त इहो पेपर जेको आहे जेके बि यानी गूगल स्कॉलर में जेको सिंगल स्टैटिक आहे इन में वञी करे जेके बि पेपर उहे तव्हांजा मुफ़्त में डाउनलोड थी सघनि था तव्हांजा। अच्छा उन खां पोइ तव्हां ॿियो जेको आहे जंहिंमें डबल स्टैटिक आहे ही जेके टे ऑप्शंस आहिनि इन में जेको आहे तव्हांखे इहे बि तव्हांखे फ्री में आहे पर इन जे लाइ तव्हांखे फ्री रजिस्ट्रेशन रिक्वायर आहे। त जॾहिं स्कूपस मां को इन में पेपर डाउनलोड करणु घुराए थो तव्हां हिकिड़ी रजिस्ट्रेशन कराईंदो उन खां पोइ तव्हां उन पेपर खे मुफ़्त में तव्हां डाउनलोड करे सघो था। त उन खां पोइ हिकिड़ी टियों आहे एक्सटर्नल सब्सक्रिप्शन आहे ही वेब ऑफ साइंस जा जेके बि जर्नल आहिनि इहे हाणे इन जे लाइ तव्हांखे सब्सक्रिप्शन वठणी पवंदी। इन जे लाइ बि मुख़्तलिफ़ टूल आहिनि जीअं SCI हब आहे हिकिड़ो इहो टूल आहे जंहिंमां तव्हां जेको आहे मुफ़्त में अप्लाई जेको डाउनलोड करे सघो था। अगेन इहो अन थी करे पर बहरहाल जंहिं दोस्त वटि एतिरी सब्सक्रिप्शन जा पैसा न आहिनि त हू SCI हब के में वञी करे तव्हां उनखे मुफ़्त में तव्हां डाउनलोड करे सघो था या ज़ेड लाइब्रेरी आहे तव्हां उन में वञी करे को बुक आहे को रिसर्च पेपर आहे तव्हां उनखे बि डाउनलोड करे सघो था। ही नंढो तारुफ़ हुयो उन खां पोइ ही तव्हां ॾिसो था इन में असीं अची थी वञनि त साइट केतिरा दफ़ा थियो आहे कहिड़े साल में केतिरा दफ़ा साइट थियो आहे रैंक उनजी कहिड़ी आहे। हाणे हीअ रैंक ॾींदो ही सॉफ्टवेयर पंहिंजी रैंक ॾींदो जेका रैंक ज़रूरी न आहे त उन पेपर जी असुल उहा रैंक हुजे पर हीअ ॾींदो पंहिंजो सॉफ्टवेयर पंहिंजे मुताबिक़ रैंक ॾींदो। उनजा ऑथर कहिड़ा आहिनि उनजो टाइटल कहिड़ो आहे ईयर पब्लिकेशन ऐं पब्लिशर ऐं टाइप कहिड़ो आहे यानी टाइप जा उहो रिसर्च पेपर आहे बुक आहे ऐं उन खां पोइ का या HTML वेबसाइट त कोन्हे इहे जेको आहे इन में तव्हांखे इहा ख़बर पइजी वेंदी। ऐं ही आहिनि साइटेशन मैट्रिक्स यानी जेको बि साइटेशन उन हवाले खां पूरी मुकमल मालूमात तव्हांखे ॾींदो त उहो कहिड़े साल में पब्लिश थियो पेपर केतिरो आहे साइटेशन केतिरियूं आहिनि ऐं पर ईयर साइटेशन केतिरी आहे पर पेपर साइटेशन केतिरी आहे ठीकु आहे। ऐं उन खां अलावा ही असांजा ॿ ऑप्शन आहिनि जंहिंमें तव्हां कॉपी रिज़ल्ट यानी रिज़ल्ट खे तव्हां कॉपी करे ऐं तव्हां कंहिं एक्सेल में या ॿिए कंहिं में या तव्हां रिज़ल्ट खे सेव बि करे सघो था सेव रिज़ल्ट वारे ऑप्शन में। ऐं ही आहे त डिटेल ॿुधाईंदो तव्हांखे उन पूरे हिकिड़े ख़ासि पेपर जे हवाले खां। त ही कुझु इंट्रोडक्शन हो जेके बि असां वटि टूल्स हिन में अवेलेबल आहिनि। अच्छा ही कुझु टूल रहिजी वियो हिन में आहे प्रेफरेंस त ठीकु आहे। हाणे ही मैनुअल इन जो यूज़र मैनुअल बि आहे तव्हां वञी करे उहो बि पढ़ी सघो था। फ्रीक्वेंटली FAQs में बि आहिनि ट्रेनिंग तव्हां वठणु चाहियो था यूट्यूब चैनल ते कुझु वीडियोस आहिनि इहे बि हिते टूल्स एक्स्ट्रा टूल तव्हां वटि आहिनि। अच्छा दोस्तों हाणे थोरो असां प्रैक्टिकल वर्क करे वठूं इन हवाले खां असां वटि जेके ऑप्शन मूं तव्हांखे ॿुधाया त असां हिकिड़ो ऑप्शन खे चेक था करे वठूं जेकी असां गूगल स्कॉलर जेको फ्री टूल आहे इन हवाले खां जीअं तव्हांखे क्लिक कंदव त तव्हांखे अहिड़े क़िस्म जी विंडो मिलंदी जंहिंमें तव्हां ऑथर या ऑथर बाय ऑथर बि तव्हां सर्च कराए सघो था पब्लिकेशन नेम जा या टाइटल वर्ड्स आहिनि की वर्ड्स आहिनि ऐं उन खां पोइ हिते आहे तव्हांजो त मैक्सिमम नंबर ऑफ रिज़ल्ट केतिरा चाहियो था इन वन गो में हिकिड़ी ई जेको आहे जेकी तव्हां कोशिशि में तव्हां केतिरा चाहियो था इन जी रेंज आहे त असां हिनखे 100 था चऊं त हिकिड़े ई जेको आहे जेको सर्च में हिकिड़ी ई कोशिशि में असांखे वधि में वधि 100 ॾे ठीकु आहे। हीउ 100 ॾींदो उन खां पोइ हीउ साइटेशन ते केरु इंक्लूड करणु चाहियो था त तव्हां हिनखे चेक खे रहण ॾियो ऐं उन खां पोइ हिते आहे साल त कहिड़े साल खां वठी कहिड़े साल ताईं तव्हां रिसर्च या करे चाहियो मिसाल मां त चवां त 2010 खां वठी करे 2021 ताईं जेको आहे इन जी ही असांखे सर्च करे ॾे ठीकु आहे। इहो तव्हांखे अची वियो उन खां पोइ ISIS नंबर खे तव्हां ॾियणु चाहियो तव्हां उहो बि ॾेई सघो था ऐं हिते तव्हां टाइटल वर्ड्स ॾियो या को ख़ासि पब्लिकेशन तव्हांजे ज़हन में आहे पेपर आहे त तव्हां उहो बि ॾेई सघो था। को जनरल टर्म आहे अक्सर त लिटरेचर में असां जेको आहे ॾींदा आहियूं को जनरल टर्म ॾींदा आहियूं जंहिंमें असां इंट्रस्ट उन हवाले खां जेको बि जेतिरो मैक्सिमम इज़ पॉसिबल असां लिटरेचर हासिलु करणु चाहींदा आहियूं। मिसाल इन हवाले खां हिकिड़ो अॼुकल्ह हिकिड़ो हॉट टॉपिक आहे उहो आहे ग्रीन परचेजिंग बिहेवियर ठीकु आहे। तो ही हिकिड़ो नओं टॉपिक अॼुकल्ह ग्राफी हले थो एंटरप्रेन्योरशिप में या मार्केटिंग में इन वजह खां ॾिसो त असां वटि कहिड़ा कहिड़ा पेपर अवेलेबल आहिनि इन ते केतिरो लिटरेचर अवेलेबल आहे जस्ट तव्हां क्लिक कंदव त ही पंहिंजी प्रोसेस शुरू कंदो। हाणे प्रोसेस सां हिनखे 100 रिज़ल्ट ईंदियूं लेकिन 100 मां 30 थी विया 40 थी विया जीअं बार वधंदी तीअं थी हाणे 60 थी विया 70 हाँ इन तरीक़े सां ही सर्च करे तव्हांखे गूगल स्कॉलर मां कढी ॾींदो त ही गूगल स्कॉलर मां पूरो असांखे जेको मटीरियल असांखे मिली वियो आहे त हिन में असां ॾिसूं था साइटेशंस इन जूं आहिनि त केतिरा दफ़ा इहो साइट थियो आहे
299 टोटल ही साइट थियो आहे जॾहिं खां ही पेपर पब्लिश थियो आहे ऐं हर साल मतलब पर ईयर ही साइटेशन उहा आहे 33.22 यानी इन जी पर ईयर साइटेशन आहे रैंक जेको ही आहे ही सॉफ्टवेयर खुद के रैंक कंदो आहे ज़रूरी आहे तव्हां इन रैंक सां सहमत थियो या तव्हांजो जेको आहे भई सॉफ्टवेयर पंहिंजी रैंक आहे इन वाले खां इनखे रैंक करे थो ठीकु आहे उन खां पोइ ही मिसाल ही आहे 17 जो आहे जेको आहे पेपर आहे ऐं इन जो पर ईयर जी साइटेशन उहा 7.78 आहे हिन जी रैंक 12 नंबर आहे ऐं हिनखे तव्हां हेठि जीअं बि अथव त तव्हांखे पूरी 100 जो जेके तव्हां ॾिनो आहे हिनखे मिसाल जेको 100 ॾिनी 100 जूं 100 पूरी तव्हांखे हिते लिंक्स ॾिए थो उन साइटेशन में मिसाल ही हिकिड़ो हिन काई साइटेशन कोन्हे ठीकु आहे हिन महिल ताईं बहरहाल असां वञूं था अञा अॻिते अचूं त ही उनजो आथर आहिनि पोइ मुकमल आथर कहिड़ा कहिड़ा आहिनि ही हुनजो टाइटल आहे त पूरो पेपर जो नालो छा आहे ऐं इन खां अलावा असां इन बि ॾिसूं था त कहिड़े साल में पब्लिश थियो 2012 में पब्लिकेशन कहिड़ी आहे पब्लिशर कहिड़ो आहे ऐं टाइप कहिड़ी आहे ठीकु आहे ऐं कहिड़ी टाइप में असांखे तव्हांखे एक्चुअली ही मिलंदो मिसाल ही पेपर आहे ही असांखे PDF फॉर्मेट में असांखे मिलंदो ही जेको आहे असांखे इमरान HTML में फॉर्मेट में मिली सघे थो ठीकु आहे ही जेको आहे हाणे ही जेको आहे ही मुंहिंजो पेपर आहे जेको हिते उहो बि अची वियो आहे बहरहाल ठीकु आहे हाणे जीअं तव्हां क्लिक कंदो त हिते ही तव्हां पेपर डिटेल मुकमल जो डिटेल तव्हांखे ॿुधाईंदो इन जे हर हिकु पेपर जो ठीकु आहे हाणे जेकॾहिं असां हिनखे कंहिं हिकिड़े पेपर खे असां हिनखे क्लिक कंदासीं त इहो छा थो थिए मिसाल हिन पंहिंजे पेपर खे क्लिक कयूं था ही पेपर खुली करे तव्हांखे ॿुधाईंदो त इहो किथे आहे तव्हां डाउनलोड करे सघो था या नथा करे सघो डबल क्लिक कयोसीं असां हिनखे डबल क्लिक कयोसीं असांजे साम्हूं ही पेपर खुली आहे जंहिंमें मुकमल तफ़सीलात जेके हिन पेपर जो असांखे साम्हूं मिली रहियूं आहिनि ऐं ही पेपर जेको आहे तव्हां मुफ़्त में डाउनलोड करे इनखे पढ़ी सघो था इन जेके बि डिटेल आहिनि सभु हिन में अची वियूं आहिनि इन तरीक़े सां तव्हां ही जेको आहे जेको नओं सॉफ्टवेयर तव्हांखे हेल्प आउट करे सघे थो वरी असां पंहिंजे सॉफ्टवेयर ते अची वियासीं हिन में हाणे हिन में असां छा कयूं त जेकॾहिं तव्हां हिनखे कॉपी करणु चाहियो था त तव्हां हिनखे कॉपी करे मुख़्तलिफ़ फॉर्मेट आहे इन फॉर्मेट में तव्हां हिनखे रखी सघो था ठीकु आहे इनखे कॉपी कयो या तव्हां हिनखे सेव रिज़ल्ट कंदो त इहे रिज़ल्ट किथे तव्हांजूं सेव थी वेंदियूं सिडर CSV में कयो या कंहिंमें बि या मिसाल तव्हां हिते ॾिसो था त हिन में जेके बि चेक आहिनि असां हिनखे त अनचेक था कयूं जंहिंजूं साइटेशन मिसाल असांजी 0 आहिनि असां हुनखे अनचेक था कयूं त उहे असांजा इन मां निकिरी वेंदा ठीकु आहे हिन मां त उहे डिटेल घटि बि वेंदियूं ठीकु आहे जंहिंजा बि साइटेशन 0 आहिनि असां हुनखे ख़तमु करे छॾियो हाणे असांजे रिज़ल्ट खे कहिड़े सां पंहिंजो सेव करणु चाहियूं उहो बि बासानी सां करे सघूं था मिसाल असां हिनखे कॉपी रिज़ल्ट सां कयूं था या असां हिनखे सेव था कयूं सेव तव्हां कयो CSV रिज़ल्ट में ऐं असां इनखे प्रो जेको आहे इनजी को बि तव्हां नालो ॾेई सघो था हिनखे तव्हां ऐं तव्हां हिनखे कंहिं बि किथे बि मुनासिब जॻह ते तव्हां हिनखे सेव करे छॾियो हाणे असां हिनखे सेव करे छॾियो अचो त हिनखे खोले ॾिसूं अच्छा दोस्तो हाणे असां उन ते अची वियासीं असां हिनखे एक्सेल में जीअं सेव कयोसीं तव्हां एक्सेल जो फाइल हाणे इहो फाइल खणी करे तव्हां पंहिंजे सुपरवाइज़र खे मोकिले सघो था या का पंहिंजे जेको दोस्त आहे जेको तव्हां सां गॾु कमु करे थो उन ते तव्हां मोकिले सघो था ॾाढो ईज़िली तव्हां इहे सभु शयूं मूव करे सघो था त हिन में उहो मुकमल साइटेशन बि अची वई साॻी जेको डेटा उहो असांजे हिते अची वई हाणे हिन में हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़ो टूल ॾाढी मज़ेदार ॻाल्हि की सम्झाईंदो हलां त हिन में तव्हांजो पूरो एक्सट्रैक्ट बि आहे असांजो त तव्हां हितां उनखे एक्सट्रैक्ट खे पढ़ी सघो था त आया इहो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे या न आहे हाणे हर हिकु पेपर जो जेको ही एब्स्ट्रैक्ट तव्हांखे हिते मिले थो ऐं इन एब्स्ट्रैक्ट मां तव्हां पढ़ी करे सम्झी सघो था त छा इहो फ़ाइदेमंद आहे या न आहे ठीकु आहे हीउ पूरो एब्स्ट्रैक्ट आहे हिनजो त इन हवाले खां तव्हां इन पूरे जेके लिटरेचर खे तव्हां हिकिड़ी फाइल में तव्हां पंहिंजे सुपरवाइज़र ॾे बि मोकिले सघो था कंहिं दोस्त ॾे मोकिले सघो था हाणे वरी असां पंहिंजे सॉफ्टवेयर ते हलूं था हाणे असां पंहिंजे सॉफ्टवेयर ते अची वियासीं हाणे हिन सॉफ्टवेयर वरी तव्हां जेकॾहिं ॿियो को कमु करणु चाहियो था त तव्हां उनखे बि जेको आहे उहो ॿियो जेके क्रॉस रेफरेंस मां तव्हांखे ॾेखारिया उन ते बि तव्हां कमु करे सघो था बहरहाल ही मुकमल जेको आहे ट्यूटोरियल हुयो हिन सॉफ्टवेयर खे कीअं इस्तेमालु कजे उमेद कयां थो तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो ऐं आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी त तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो त आख़िर में वरी बि उहा गुज़ारिश त पंहिंजो ख़्यालु बि कयो हिन चैनल जो बि ख़्यालु कयो तव्हांजी तमामु वॾी महिरबानी